ॿुधायूं त सिंधु दरिया में कोटड़ी बिराज वटि पाणी वहा करण में वाध जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी बिराज वटि हेठें दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। कोटड़ी बिराज जो मथां वकिरो 3,06,53 क्यूसेक रिकॉर्ड ऐं हेठां वकिरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां सिंधु दरिया में कोटड़ी बिराज वटि पाणी वहा करण में वाध जो सिलसिलो जारी आहे। नवाले सां ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी बिराज वटि हेठें दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे, जॾहिं त कोटड़ी बिराज जो मथां वकिरो 3,06,53 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो, हेठां वकिरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अपडेट कयूं आहे त सिंधु दरिया में कोटड़ी बिराज वटि पाणी वहा करण में वाध जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी बिराज वटि हेठें दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। कोटड़ी बिराज वटि मथां वकिरो 3,06,53 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त हेठां वकिरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।